मंसूर हलाज फाउंडेशन तरफा अवामी प्रेस क्लब मलीर में नाम्यारे सहाफ़ी सियासतदान ऐं तहरीक पाकिस्तान जे सरगर्म अगवान शेख अब्दुल मजीद सिंधी जी याद में तकरीब कोठाई वई, जंहिंमें ख़ास मेहमान मंसूर हलाज फाउंडेशन जे चेयरमैन नज़ीर अहमद चना, एडवोकेट नसीम अहमद शाह, प्रोफेसर रियाज़ मेहदी, सामी मेमण, तारिक अज़ीज़ बलोच, जबार खासकेली खां अलावा सियासी समाजी कारकुननि, वकीलनि, उस्तादनि ऐं सहाफ़ियनि वॾी तादाद में शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे अगवाणनि चयो त शेख अब्दुल मजीद सिंधी एक मुतहरिक ऐं ॾाहो इंसान हो, जंहिं पंहिंजी सॼी ॼमार पोठियत माण्हुनि जी नुमाइंदगी कंदे गुज़ारी छॾी। महदूद वसीलनि ऐं गुरबत बावजूद शेख साहब सदाईं मैदान अमल में रही साम्राजी कुवतनि सां मुहारो अटकायो। हुन कॾहिं बि पंहिंजे असूलनि ऐं आदर्शनि जो सौदो न कयो। तकरीब में करारदाद पेश कई वई त शेख अब्दुल मजीद सिंधी जे नाले सां सॼे मुल्क में यूनिवर्सिटियूं, कॉलेजिस, लाइब्रेरियूं जोड़ियूं वञनि त नौजवान नस्ल शेख अब्दुल मजीद सिंधी जी शख़्सियत ऐं उन जी अहमियत खां वाक़िफ़ थी सघनि।